हेलो अस्सलाम वालेकुम। सभिनि खां पहिरीं त उन्हनि खे सलाम जेके असांजे चैनल ते बिल्कुलु नवां आया आहिनि। जॾहिं मां हिन चैनल खे छॾियो हुयो त मूं वटि हुया 600 खां 650 सब्सक्राइबर्स। उन खां बाद में मूं कमु न कयो हुयो। यूनिवर्सिटी जो फाइनल ईयर हुयो, यूनिवर्सिटी जा प्रोजेक्ट्स हुया, वॾा प्रेज़ेंटेशन्स हुयूं, अलाए छा छा हुयो। उन जे विच में घणा बिज़ी थी वियासीं, सो चैनल खे हथ बि न लाथो, न वरी को कमकार कयो। पर उन जे विच में काफ़ी माण्हुनि चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजा जेके वीडियोज़ आहिनि उन्हनि खे ॾिठो। उन्हनि जी वॾी महिरबानी, शुक्रिया, थैंक यू ऐं अॻिते बि सपोर्ट कंदा रहो, लव यू। उन खां बाद में अचे थो त हाणे असीं हिन चैनल खे कंटिन्यू कंदासीं। उन में मां कल्ह पोस्ट कई हुई फेसबुक पंहिंजे पेज ते। जेके फॉलो कनि था उन्हनि खे ख़बर हूंदी ऐं जेके नथा कनि त महिरबानी करे डिस्क्रिप्शन में उन जी लिंक हूंदी, पेज खे फॉलो करे छॾियो। उन में इहो आहे त हिन वीडियो में हाणे जेके बि वीडियोज़ आहे उन में थोरी चेंजिंग हुई। चेंजिंग कहिड़े लिहाज़ सां त शुरू में जेके मां वीडियोज़ ठाहींदो हुयुमि उहे हुयुमि यूनिवर्सिटी में छा हूंदो हो, सिर्फ़ु क्लासिस हूंदा, फ्रेंड्स हूंदा हुया ऐं यूनिवर्सिटी जो माहौल हूंदो, हॉस्टल जो माहौल हूंदो। हॉस्टल में जेके बि एक्टिविटीज़ थींदियूं हुयूं ऐं जेके बि यूनिवर्सिटीज़ में एक्टिविटीज़ थींदियूं हुयूं उन खे कवर कंदो हुउमि, उन्हनि जो कॉन्टेंट ठाहींदो हुउमि। पर उन खां बाद में हाणे असीं फाइनल करे आया आहियूं यूनिवर्सिटी जान, सम्झी वञो अॻिते। पोइ उन खां बाद असां आया आहियूं कराची ऐं कराची में हाणे शिफ्ट थी विया आहियूं। कुझु ई दोस्त आहिनि क्लासमेट जंहिंमें जिन खे मां इंट्रोड्यूस कराईंदुमि पंहिंजे वीडियोज़ में, जेके मूंसां गॾु आहिनि। त हाणे कराची में जेको बि माहौल हूंदो, छाकाणि छो आया आहियूं जॉब जे लाइ, बिज़नेस करण जे लाइ। को फ्रीलांसिंग करे थो, को कहिड़ो कमु करे थो, को कहिड़ो कमु करे थो। त जेके बि कराची में हिते असां वटि एक्टिविटीज़ हूंदियूं, हिकिड़ो त वीडियो में उहे शामिलु कंदुसि ऐं ॿी शइ मूं हिन वीडियोज़ में इंक्लूड कई आहे फ्रीलांसिंग। मां पाण बि सिंस 6 मंथ्स कयां थो पियो फ्रीलांसिंग ऐं मुंहिंजा दोस्त बि आहिनि क्लासमेट ऐं मुंहिंजा ॿिया बि कुझु दोस्त आहिनि जेके टॉप रेटेड सेलर आहिनि, जेके लेवल 1 आहिनि, जेके न्यू आहिनि फाइवर में, काफ़ी एक्सपीरियंस आहे। त उन्हनि सां बि असां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खां बि इंटरव्यू वठंदासीं। उहे बि असां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल में इंक्लूड था कयूं। फ्रीलांसिंग सां गॾु असां पंहिंजे यूट्यूब ते टेक वीडियोज़ बि आणींदासीं आहिस्ते आहिस्ते। पर स्टार्टिंग में थोरो, जिते असां रहूं था उते त ॾाढियूं डिफ़िकल्टीज़ आहिनि, छो त नवां कराची में आया आहियूं, नओं एक्सपीरियंस आहे। कॾहिं असां माना हिते रहिया न आहियूं। हैदराबाद में त फस्ट ईयर एंटर कई आहे, 2-2.5 साल। हैदराबाद त पंहिंजो घरु आहे, पादरनि जी परवाह आहे कोन। सो कराची में नओं एक्सपीरियंस आहे, थोरियूं डिफ़िकल्टीज़ आहिनि। हिते सफ़ा घणी जुगाड़ में मूं कैमरा हयो आहे ऐं थोरी लाइटिंग इफेक्ट बि लॻायो। सुठो नथो लॻे पर अलाए लॻे बि थो थोरो, उहो तव्हां ॿुधाइजो सही लॻे थो या नथो लॻे। पर इनशाला जेको सेटअप थींदो आहिस्ता आहिस्ता इम्प्रूव कंदासीं। तव्हांजी सपोर्ट खपे, तव्हांजो प्यारु खपे। हिते रहण जी वॾे में वॾी डिफ़िकल्टी मूंखे इहा महसूसु थींदी आहे वीडियो ठाहिण में। जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, जेको यूनिवर्सिटी खां वठी गॾु हलनि था पिया, जेॾी महिल बि वीडियो ठाहींदो आहियां पोयां शाउटिंग हलंदी आहे उन्हनि जी पई, हर वक़्तु उन्हनि जो को न को लफ़्ज़ हलंदो आहे पियो। त मूंखे मतिलबु अलाए छा फील थींदो आहे, कीअं वीडियो ठाहिजे। पर अॼु थोरी हिमत करे पंहिंजो वीडियो क्रिएट कयोसीं ऐं कुझु न्यू थिंग्स बि आहिनि उहे इंक्लूड कंदासीं। हाणे इजाज़त ॾियो, थोरो बसि ही इंट्रो हुयो कराइणो। हा, यारो यारी।